नाज़िन काज़ी अहमद में हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी करबला में अज़ीम क़ुर्बानी जी यादि में मातमी जुलूस बरामद कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम हैदर उनर। बिल्कुल मां हींअर काज़ी अमन जे मेन शहराज़ बीठो आहियां नेशनल हाईवे ते। ही काज़ी अमन जो काफ़िलो जेको हींअर बरामद थी चुको आहे, जेको पंहिंजे रूट से जारी ऐं सारी आहे। सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। हिन काफ़िले जी अॻुवाणी जाम फेरोज़ उनर करे रहियो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम कया विया आहिनि। चारों तरफ़ रेंजर्स ऐं पुलिस जे अटाला बीठा आहिनि। जेको बि हिन काफ़िले में शरीक थिए थो उन में उनखे सख़्ती सां तलाशी करे उन खां पोइ एंटर कयो थो वञे। ऐं इन खां वधीक मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते गर्मी एतिरी शदीद पड़ी रही आहे जो मोमिन खूनी मातम करे रहिया आहिनि। तक़रीबन हेसिताणी दर्जनी मोमिन किरी पिया आहिनि, बेहोश थिया आहिनि, जंहिंखे एम्बुलेंस ज़रिए काज़ी अमन हॉस्पिटल पहुचाए पियो वञे। ऐं तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त सभिनीनि जा वॾा हिते वक़्फ़े वक़्फ़े सां स्टाइल लॻाया विया आहिनि। ऐं उन खां पोइ यंग स्टार ग्रुप तरफ़ां हिकु मेडिकल कैंप लॻाई वई आहे। ऐं मां बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ काफ़िलो शाम 6 बजे नाज़बाग गेट जे अॻियां पहुचंदो, जिथे शाम में अज़ादारी मल्हाई वेंदी। उन खां पोइ फ़क़ीर रसूल बख़्श जे इमाम बारगाह ते ख़तम पज़ीर थींदो।